अल्लाह मुखे गड़े वदे ऑफिसर घुरायो मरकजी जेका वजीर बिटी जंदा आहिनि मुखे चई मां कराची मां निकतुम ड्राइवर तुंहिंजी किल्प लगाई गाड़ी में असां हैदराबाद ताईं ॿुधी मुंहिंजे रे अजीब मौलवी आ जो भोगन में सच चई थो वञे ॾाढा में था जो सुभान अल्लाह ज़ोर सां मौलाना अबुल कलाम आज़ाद लिखियो आहे त सच ॿियनि सूरतुनि में चई सघो था या त चरिया थियो या त सच चवण लाइ चरिया थियो अरे कार के भीतर सही चरियो चरिए के धागो या त चरिया थी सच चो या मजाकन में सच चो चिड़ी पवे ना अरे बहुत क्यों क्या है बेटा तू अरे सच अल्लाहु अकबर ए वरी शर्फ फकीर भी आयो थई सदाम शर्फ शर्फ भी शर्फ हाने ओ बाबड़े का हेठ मुके घुरायो गोर सोनो खान शर्फ हाने वरी कोट सब्जल 3 तारीख अक्टूबर जे ॾींहं जो दावत आ शर्रन जी कह रहा था शर्र खाई रहा था कन क़यामत ही टरी वने शहरियार शरो बाबड़े मुंहिंजी तकीर ॿुधण आयो साल पई एड़ो टोटको आयो मासे मुखे 3 ॾींहं खिल न पिए एड़ा शहरियार मुवहिद तो पंहिंजी जमात जो असां देर वारे में पूरी यो टोटको वरी पो कमल ॿुधाईंदो मां त मूं शहरियार खे छा चयो छा तखल क़ौम जो सरदार आहे क़ौम जे चङे जी इज्जत कंदा कयो या आलम वेठा आहिनि आलम नबी से फरमाए इदा अताकुम कौमुन करीमुन फाकरिमु जरे कौम जो सरदार लड़ी अचे तो उन जी इज्जत कयो सुभान अल्लाह मोली हदीस में कोने असा जा मुला जे चमचागिरी चाहे पुलिस थी अचे तो क्या देर हां वरी जलसो भी उमरान रखियो आहे आचर रात अॻे माण्हुनि जो पाणी जो वारो हूंदो जुमे रात हाणे फेराए कयो तो आचर रात अरे शुक्र जो मींह पइजी वियो घणा बची पिया नबी से फरमायो शादी में बकम जरूर कजो बा सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो न था जो राजा मदीने वाले जो आशिक बैयत मुराद करे जाओ बैयत छड़ा त ॾाढा जो सुभान मुझे भाई में इंदा ही घणा छड़ा खबर आ न यो मुलो असा जे पारा मुंह मथो पीटी नो पाण ते बेचारा पीउ के चई न था सगन सिधो छा कयो वो अज मु जेड़ो मुले जो पासो वठंदा चो रन जुबो ही मुजो पाड़े छडियो अज तकरीर एड़ी कजाए जो बाबू समझी वने वरी चौ पोड़न के भाई ल खुटिन फुटिन जो भी रेट सुठो आ 6300 क्यों हलन कणक वारो सुठो दिनो रेट में से लॉकडाउन थियो शहर भी बंद थिया महंगाई भी ॾाढी थी वई आ दुआ कयो अल्लाह कमंद में का बरकत दे तो त 2 फसल क्या छोरे जा त 6 फसल व्या नबी से फरमाए शादी में बकम जरूर का जो बा सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा ना मजो ना था क्यों हुजूर तो फरमाए आलिनु अलन निकाह वजलु फिल मसाजिद आलिम बैठो हुजूर तो फरमाए निकाह जा ऐलान कजो पढ़ा ॾियार जो कल का गडु कजो अलीमा आदल यो गुनाह कयो लिखी छो कयई कहीं तो भुटन मान वो छो चौथा यो हर घर से भुट्टो निकलेगा ये तो निकलना जबरदस्त हुजूर तो फरमा आलिनु अलन निकाह निकाह जा ऐलान कजो पर आ जो खल्क कजो कजो निकाह तमल पढ़जो जबल खल्क जाम होजे हां मता वणन में वही 5 जना निकाह
छो अली मादिल लिखी निकाह कयो आ गरीबा पैसा कोन आन छे जवाब दियो मुखे पीटीआई वारा नासून अची रहिया बाबा शादी के निकाह के कम जायज के लिखी छो के